नाज़रीन अवामी न्यूज़ में खबरुनि जो सिलसिलो जारी है। इन वक्त की टिंडोवालहयार मां ख़बर ॾींदारूं। टिंडोवालहयार लॻ ॻोठ हारून काकी पोटो जे रहवासियुनि पारां ख़ुदा बख़्श दल जी अॻवाणी में एहतिजाजी मुज़ाहिरो कयो वियो। मुज़ाहिरनि बाअसर पारां मुबैना घरनि खे बाहि ॾियण ऐं फायरिंग करण जो इल्ज़ाम उन मौक़े ते मीडिया आॾो दाईंदे हिननि चयो त इलाइक़े जे बाअसर असांजो जीअण जंजाल करे छॾियो ऐं असांजे ॻोठ मां सरकारी खॾ गुज़रे पई, जंहिं ते कब्ज़े करण लाइ असां मथां कूड़ा केस दाख़िल कराया विया आहिनि। अञा बि वधीक केस दाख़िल करण जूं कोशिशूं कयूं पियो वञनि। हिननि चयो त अदालत सरकारी खॾ जो फ़ैसिलो ॿुधाए छॾियो आहे, तंहिं बावजूद बि असांखे मुख़्तलिफ़ तरीक़नि सां हरासा कयो पियो वञे। हिननि चीफ जस्टिस ऑफ पाकिस्तान, वज़ीर आला, IG सिंध, डिप्टी कमिश्नर टिंडोवालहयार, SSP टिंडोवालहयार खां मुतालबो कयो त बाअसरन जे ज़ुल्मनि खां बचाए इंसाफ कयो वञे। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।